ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर करे रही हूं। तहरीक इंसाफ जे अॻवान शाह महमूद कुरैशी ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ खिपरो में गौसिया जमात जा सवई मुरीद रोडन ते निकिरी आया। सवई मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि पारां सांघड़ रोड खां खिपरो जे शहीद चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो आहे। रोड ब्लॉक थी विया आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रही हूं। तहरीक इंसाफ जे अॻवान शाह महमूद कुरैशी खे केस दाख़िल करण ख़िलाफ़ खिपरो में गौसिया जमात जा सवई मुरीद रोडन ते निकिरी आया। सवई मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि पारां सांघड़ रोड खां खिपरो जे शहीद चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रही हूं। तहरीक इंसाफ जे अॻवान शाह महमूद कुरैशी ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ खिपरो में गौसिया जमात जा सवई मुरीद रोडन ते निकिरी आया। सवई मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि पारां सांघड़ रोड खां खिपरो जे शहीद चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबबि रोड ब्लॉक थी वई आहे।